बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल मजीद फ़ुरक़ान हमीद व मा ख़लक़तुल जिन्ना वल इंसा इल्ला लियअबुदून सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जलसे में 5 मिनट रिसेस करियूं था। जंहिंखे ॻाल्हाइणो आहे सो ॻाल्हाए वठे, मूंखे का बि तकड़ कान्हे का। 5 मिनट रिसेस हो, जंहिंखे फाड़ा मारणा आहिनि उहो फाड़े वठे। 5 मिनटनि खां पोइ तकरीर शुरू था करियूं। रिसेस करे ॾियां, मुंहिंजी ॿुधो था या तव्हां पंहिंजी कचहरी कंदा? ऐं हीअ आऊं आहियां लाड़ जो माण्हू ऐं तव्हां आहियो उत्तराधी, नाराज़ न थींदो। आऊं आहियां लाड़ जो, ऐं लाड़ बि सफ़ा आख़िरी लाड़ माना दंग। तो समुंड के वेझा वेठा आहियूं, असीं उत्तराधन खां डिॼूं था। ॻाल्हि आहे साईं सिधी, असीं उत्तराधन खां डिॼंदा आहियूं। ऐं मूंखे ख़बर कान्हे बीठल मुंहिंजो चवणु कंदा या न कंदा, उनखे चवां या न चवां। मूंखे उमेद आहे त आउं ॾिनल आहियां, इन करे आउं तव्हांखे हुकुम कोन थो करियां। शाबाश, जलसो दीनी ॿुधण आयो ऐं मौलवियुनि जो बि चवणु नथा वठो यार। दीनी जलसे में मौलवी जो चवणु। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां, आउं बि रोल माण्हू आहियां, सॼी सिंध में थो रोलां। केरली कुल्हे ते, मानी राजन ते, कॾहिं हुन दर ते, कॾहिं हुन दर ते। आउं जिथे किथे वञी चवंदो आहियां जोही वारा माण्हू मां कंहिंजी ॻाल्हि मञण वारा आहिनि ई कोन। ऐं तव्हांजी गिला कंदो आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे। शाबाश, कोई हिमत करे बीठल साथी कुझु चवणु वठो। ऐं तव्हां बि थोरो वेझा थी अचो, ओरियां अचो कुझु त पोइ लाइ जॻह ठहे कुझु। मुंहिंजो चवणु करे माण्हू बीठा आहिनि, इलाही बीठा आहिनि का। थोरो हिमत करियो, मुंहिंजी ॻाल्हि ते इतबार करे, ऐं कूड़ कोन थो आणां। कुझु हिमत करियो, माशाअल्लाह। माफ़ कजो, मूं तव्हां में बदगुमानी पई कई, पर सभु चएदार माण्हू आहियो। ऐं चएदार माण्हू अलाह खे बि वणंदो आहे त घर में बि वणंदो आहे। बेचयो माण्हू किथे बि कोन वणे। थोरो तवजो कजो। अल्लाह तू आऊं बंदो, बंदो गदा गोलो गंदो, कादिर वता तू कू कंदो, मरहिम मौला कम मदो, तोरे कंधी भी आहे कीन, सदके मिठे मुरसल अमीन कर रहमतुल आलमीन। आया बदियन जे बहर में, लोडा किया लक लहर में, तो खां पिना हर पहर में, मूखे मदीने शहर में, दावर करी दाखिल जमीन, सदके मिठे मुरसल अमीन कर रहम रब्बुल आलमीन। या रब रुआ दी रात थो, सारो कंबा सकरात थो, मारी गम गम रात थो, खालिक पिना खैरात थो, कर खैर खैर राहिमीन, सदके मिठे मुरसल अमीन कर रहम रब्बुल आलमीन। सदा शुक्र सुबहान जो सुबह शाम, हलन तुझे बाहर हुकुम का हराम, कहीं तो के अरबी असां जो इमाम, लंघिया सू लकन मां लगी तुझे लाम, भले क्यों भलायूं भले जाए जाम, सदा तो ते सैयद सलातू सलाम, सदा तो ते सैयद सलातू सलाम। धनी दर घुरी का दुआ मुस्तजाब, कजा होत हीने जो हरड़ो हिसाब, जुदा ही जडो छन जानी जनाब, मदीने मुनव्वर में थिए मुँह मुकाम, भले क्यों भलायूं भले जाए जाम, सदा तो ते सैयद सलातू सलाम, सदा तो ते सैयद सलातू सलाम।
जेकॾहिं सुभान अल्लाह चओ त वरी इन खां बि सुठो शेर तव्हांखे ॿुधायां। सिर्फ़ हिकिड़ो मूंसां वाइदो करियो, लफ़्ज़ तव्हां ॻाल्हाइजो 4 यार। छा ॻाल्हाईंदा? 4 यार। अलिफ अकमल औलिया अखयार अतहर 4 यार। अव्वल ऐं आख़िर अझा आधार अनवर 4 यार। बेबशीरन खे बिशारत बेश्त जी बेशक जुड़ी, बर बहर में बख्श कन बिस्यार बेहतर 4 यार। से सना सकलैन कन साबित सवाबन ले संदन, सान यसनैन सुन सना सबवार साबिर 4 यार। खै खलीफा खास त्या खैरुल वरा जा खैर खा, खुश लोका खुश खुल्क खुश गुफ्तार खुश तर 4 यार। दाल दिल बंद दिल पसंद दिलदार दिल बर दिल करार, दीन जा दारैन जा दादार दावर 4 यार। शीन शाही शर्फ शाहन शहनशाह 4 शहीद, शुक्र ते शरकैन शौकतदार शाकिर 4 यार। गड्डी चो 4 यार। ऐन आली जा आली शाह आली बारगा, आलमन में कन अतुर उबकार अंबर 4 यार। नून नूरानी नबी जे नूर मां पुर नूर थिया, नून नूरानी नबी जे नूर मां पुर नूर थिया, नामवर नारो हणी निर्वार थिया नर 4 यार। अल्लाह का दुआ है अल्लाह साईं हिन महफ़िल के कबूल फरमाए। जेके दोस्त मेहनत करे हेॾो वॾो प्रोग्राम कयूं, अल्लाह उनजी मेहनत के कबूल फरमाए। कुछ देर अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो कुछ ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। मूंखे उमेद आहे त मुंहिंजी ॻाल्हियुनि खे पंहिंजे दिल जे कननि सां ॿुधंदा। असां जेके बि मुस्लमान आहियूं, तव्हां खां पुछां थो त तव्हां रज़ा ख़ुशी सां मुस्लमान थिया आहियो या मौलवी ने तव्हां ते केस कयो तंहिंखां पोइ मुस्लमान थिया आहियो? जी रज़ा ख़ुशी सां मुस्लमान थिया आहियो न। को मौलवी के तव्हां ते केस को पुलिस कोन आई, रज़ा ख़ुशी सां मुस्लमान थिया आहियूं। ऐं असां मुस्लमान थी कलमो पढ़ी असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी खे क़बूल कयो आहे। थोरो ॿुधजो, ग़ुलामी खे क़बूल कयो आहे ऐं रज़ा ख़ुशी सां कयो आहे। असां कलमो पढ़ी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा ग़ुलाम थिया आहियूं, बाना थिया आहियूं, नौकर कोन थिया आहियूं। नौकर ऐं बाने में फ़र्क़ु हूंदो आहे। नौकर उहो जेको ड्यूटी ॾे, हिकु कमु कंदो, पोइ या त रखो त बंगले जी ॿुहारी लाइ या गाॾी जी ड्राइवरी जे लाइ या मुंशी जे लाइ या बनी बारे जे कमकार हारपे जे लाइ रखोसि। कमु हिकु कंदो, पघार वठंदो, पघार वठण खां पोइ आज़ाद आहे, जी वणे थी करे घर में सुम्हे, उताक ते सुम्हे, खट ते सुम्हे, पट ते सुम्हे, हुनजी मर्ज़ी आहे। हू वांदो आहे, ड्यूटी कंदो, ड्यूटी खां पोइ वांदो आहे, उनखे चइबो आहे नौकर। ॿियो हूंदो आहे बानो। बानो उहो जेको 24 कलाक पंहिंजे मालिक जी हाज़िरी में हुजे, मालिक जंहिं कम में लॻाए उहो कमु उनखे करणो आहे। ऐं अॻे ज़माने में बाना हुआ, असां जे दौर में कोन्हे, पुराणे ज़माने में जीअं असां वटि अॼुकल्ह माल पीढ़ी लॻंदी आहे, माल पीढ़ी में ढोर ढगा सभु विकामबा आहिनि। जेको धनी वठंदो आहे उहो चङी तरह ढोर ढगनि खे चेक कंदो आहे, थणनि मां गुआ चेक कंदो आहे, गुआ घाटी वादी कोन था थियनि, चेक करे तंहिंखां पोइ वठंदो आहे। इहो हूंदो आहे, इहो जी माल पीढ़ी लॻंदी आहे। त पुराणे ज़माने में बाक़ाइदा इंसान जी पीढ़ी लॻंदी, पोइ उन पीढ़ी में माण्हू विकामबा हुआ। उहे माण्हू जेको विकामबो उहो हूंदो हो बानो, उहो हूंदो हो ग़ुलाम। उन ज़माने में बाक़ाइदा माण्हू चेक कंदो हो। जेकॾहिं को माण्हू शकल जो चङो आहे, आदतन जो सुठो आहे, हथ जो मेरो कोन्हे, अंदर जो पलीत कोन्हे, ज़बान जो गंदो कोन्हे, को लिखण ॼाणे थो, मुंशी जो कमु करणु ॼाणे थो, गाॾी हलाए ॼाणे थो, उनजो अघ पार उहो हूंदो। ॿियो उहो
जेको शक्ल जो बसादो, रंग जो बकारो, बेआदतो, बदलचणो, ज़बान जो पलीत, जका शे वर चढ़े उहा खाई वञे जो, खाइण जो सवा दर्रो हुजे, ढगो हुजे, इहो जेकॾहिं हूंदो त उनजो रेट वरी ओड़ो हूंदो। जेको माण्हू चङो उनजो रेट सुठो। जे अॼुकल्ह असां वटि ढोरनि ढगनि जा रेट हलंदा आहिनि कि उन ज़माने में बाक़ाइदा पीढ़ी लॻंदी, पीढ़ी में माण्हू विकामबो। जेको विकामबो उहो हूंदो बानो। जेको बानो आहे उनजी 24 कलाक ड्यूटी पंहिंजे मालिक खे राज़ी करणी आहे। मालिक चवे थो त ही कमु कर हाज़ुर, मालिक चवे थो काकू साफ़ कर त हाज़ुर, मालिक चवे थो गाॾी हलाए त हाज़ुर, मालिक चवे थो मुंशी जो कमु कर त हाज़ुर, मालिक चवे थो त हार पो कर तब हाज़ुर। जेको धंधो चवंदो उहो कमु कंदो, इहो आहे बानो। असां कलमो पढ़ी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बाना थिया आहियूं, नौकर कोन थिया आहियूं। असीं छा थिया आहियूं? गजी ॿुधायो, असीं बाना थिया आहियूं, ग़ुलाम थिया आहियूं, नौकर कोन थिया आहियूं। नौकर हुजो आहे त पोइ 2 कलाक ड्यूटी ॾियूं आहे, अल्लाह जो कमु जेको आहे उहो करियो आहे, हाज़ुर। निमाज़ पढ़णी आहे त हाज़ुर, रोज़ो रखणो आहे त हाज़ुर, रमज़ान जे महीने में ऐं हज करणो आहे त हाज़ुर। अल्लाह जो कमु करियो आहे। तंहिंखां पोइ असीं हुआसीं वांदा, पोइ अहमद राजे जे पाॾे वांगुरु मुल्क पिया चरूं आहे, असांजो को नालो ई कोन वठे आहे। असीं अहमद राजे जा पाॾा कोन आहियूं ऐं तव्हां अहमद राजे जा पाॾा सम्झो कोन था त अहमद राजे जा पाॾा छा आहिनि। असांजे लाड़ में गोलार्ची जे पासे में उते दरगाह आहे वॾी, अहमद राजे जा पाॾा मशहूरु आहिनि। अहमद राजे जे पाॾनि जो को बि माण्हू नालो कोन वठंदो। भले कंहिंजी आबादी जी तबाही कनि, कमांद खाई वञनि, पर अहमद राजे जे पाड़े खे अहमद राजे जा पाड़ा जो नालो केरु वठे? अहमद राजे जा पाड़ा आहिनि। पोइ उते जा माण्हू अहमद राजे जे पाड़नि खे मारींदा कोन, कढंदा कोन, सोटी कोन हणंदा, क़ुरान खणींदा उन जॻह, क़ुरान खणी उन पाड़े जे अॻियां झलींदा। ए अहमद राजे जा पाड़ा साईं, नाले ख़ुदा दे में ही बरसींदा हिकिड़ा ॿार, मेॾी तबाही भीख न कर, पर जुमे ॾींहुं बनी पे वञ उही बनी जी तबाही कर। कुरान खरीदना पाड़े, पाड़ो तो कुरान के मञे। अहमद राजे जो पाड़ो उनके मारींदो केरु कोन को, नालो केरु कोन वठंदो। वो खुदा जी कुदरत, हेॾा ठुल, जेकबाबाद, लाड़काणो, शिकारपुर जा सफ़ाई ओरिजिनल वहाबी, सफ़ा ओरिजिनल वहाबी जेके साईं अब्दुल्ला शाह मरहूम डॉक्टर ख़ालिद अब्दुल्ला के पेखे जा तयार कयल वाई मस्त खुदा के मञींदा हुआ, ओरिजिनल वहाबी। उन्हनि आया उॾे अची असांजे इलाइक़े में बनियूं वरितूं, बी रातो पेट में अहमद राजे जा पाड़ा खाई, खुरन सुधो खाई विया। चयो अहमद राजे खे मोकल आहे, भले असां वञी केस करे। असां वटि अहमद राजे जा पाड़ा मशहूरु आहिनि, करे पाउ कोई आहे, तूं अहमद राजे जो पाड़ो ई जाए, माना तोखे केरु झलण पलण वारो कोन्हे को, अहमद राजे जो पाड़ो आई। हा, मूं अर्ज़ पे कयो त असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा नौकर कोन आहियूं, बाना आहियूं। नौकर हुजो आहे त ड्यूटी ॾेई पोइ वांदा थी वञो आहे। असांखे 24 कलाक अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा बाना ऐं ग़ुलाम आहियूं। 24 कलाक पंहिंजे मालिक जी ड्यूटी ॾियणी आहे। मालिक जी चवे हाज़ुर, असांखे कंहिं बि ॻाल्हि में जवाबु ॾियणो कोन्हे को। मालिक चयो त निमाज़ हाज़ुर, मालिक चयो त घर जो कमकार करियो हाज़ुर। जी रब राज़ी थिए, असांखे पंहिंजे अल्लाह खे राज़ी करणो आहे। इहो ई त सबबु आहे जो असीं राति जो निंड पिया आहियूं, सुता पिया आहियूं, सुम्हण में बि असीं आज़ाद कोन आहियूं। अल्लाह जो हुकुम ऐं नबी जे तरीक़े ते असांखे सुम्हणो आहे। तव्हां वटि मुंहिंजे ख़्याल में सुभान अल्लाह जो रवाज कोन्हे हिन मुल्क में। जेकॾहिं रवाज न हुजे त ख़ैर आहे, ऐं तव्हांजे पारां चटी भरियां थो। अहिड़ियूं कई चटियूं मूं भरे छॾियूं, को मसइलो कोन्हे को। तव्हां चवंदा या आउं तव्हांजे पारां चवां? जॾहिं थको मूंखे ॿुधाइजो, इंशाअल्लाह आउं पाण इहा चटी भरींदुसि। असां सुता पिया आहियूं, तब शरीयत चवे थी त ईअं न सुम्हो जी पंहिंजी मर्ज़ी सां, सफ़ा सिधा थी न सुम्हो, सफ़ा सिधा थी फड़ा थी न सुम्हो। इहो बीमारनि जो तरीक़ो आहे, इहो मकरू तरीक़ो आहे। सफ़ा ऊंधे मुंहुं पर न सुम्हो, छो त जहन्नमिन खे ऊंधे मुंहुं पर उछलाए वेंदो। इहो तरीक़ो बि जाइज़ कोन्हे। दिल वारे पासे ते बि न सुम्हो, छो त दिल तव्हांजी मथां वज़न ईंदो, पोइ तव्हांजा वाल बंदि थींदा, पोइ एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी थींदी, पोइ ख़र्चनि में पइजी वेंदा। जा इन करे सुम्हो ईअं जो सॼे पासे सुम्हो, तव्हांजी दिल वारो पासो मथे हुजे, दिल ते वज़न कोन ईंदो। इन में तव्हां निंड बि कंदा, पर पूरी राति तव्हांखे इबादत जो सवाबु मिलंदो।
कम पांजा कार करियो असी जेके डिजंदा आहियूं शरीयत का मियां शरीयत ते उहो अमल करे जेके वॾा बुजुर्ग हुजनि नेक परहेज़गार माण्हू हुजनि उहे अमल कनि असी सही गरीब मिस्किन माण्हू हारी माण्हू माल कयूं ढोर ढग जी ख़िदमत करियूं असां का बिली सही दीन ते हलण ॾाढो ॾुखियो आहे असी दीन ते कोन हली सघंदासीं अल्लाह जो कसम दीन ते हलण सफ़ा सवलो आहे रुगो थोरो सी नियत के तब्दील करियूं असांजी आदत में इबादत बणजी वेंदी वो नियत तब्दील करियो को कम वडो कोन को नियत बदलायो तव्हांजी आदत में इबादत बणजी वेंदी अब पानी तव्हां पीअंदा आहियो पानी जो कम कहिड़ो आहे उञ उजाइण पानी जो मुसलमान पीअंदो तब उञ लांदी भील कोली पीअंदो तब उञ लांदी पानी जो धंधो ई उञ उजाइण आहे पर इहो ई पानी के तव्हां खणी पंहिंजे हथ में रखो नबी अल्लाह जो हुकुम अथई नियत कर त मुंहिंजे रब जो मूंखे हुकुम आहे पानी के सॼे हथ में रख ढाको खोले पानी के जांच मथा को जीत न हुजे वेही पी बिस्मिल्लाह पढ़ी पी 3 सान में पी पानी पी पछाड़ियो चो अल्हम्दुलिल्लाह तो पानी जो पीतो उन तुझी हूं बलाया पर नबी जे तरीके सां तो पानी पीतो छह सुन्नतन ते अमल थी वजो 60 नेकियूं तो के खाते में मिलियो एक पानी के गिलास में अल्लाह तुझे लिए जन्नत जा दर खोले छया इहो पानी हूं पिया तब उन लाया पर नबी जे तरीके सां पीने थी आदत तुझी इबादत बन गई आदत में इबादत बणजी वेली अब पान सब जेके भी शादीशुदा माण्हू आहिनि पंहिंजे घर जो ख़र्च पको बोड़ बाड़ी साबुण सरफ सब वठी ॾींदा आहियो न सबको वठी ॾींदो आहे मुस्लमान हुजे गैर मुस्लिम हुजे पंहिंजे घर जो ख़र्च कंदो घर जो बोड़ बाड़ी वठी ईंदो अल्लाह जे रसूल फरमायो जेको माण्हू पंहिंजे घर जो सामान वठी थो ॾे रुगो नियत तब्दील करे मुंहिंजे रब जो मूंखे हुकुम आहे ऐं घर जो ज़िम्मेदार आहियां घर जो ख़र्च पको मूंखे करणो आहे इहा नियत त मूंखे रब जो हुकुम पूरो करणो आहे ओ घरवारी मानी खाईंदी अल्लाह तोखे हर गिरह ते सदके जो सवाब ॾींदो नियत तब्दील करियो आदत में इबादत नियत तब्दील करियो तव्हांजी आदत में इबादत थी वेंदी ता हिन हद ताईं अल्लाह जे रसूल फरमायो वफी बुज़े आदतुम सदका जो को मुर्स पंहिंजी ज़ाल सां मिले तो तब तो के सवाब आहे तेरे साहबी फरमायो आयाती आदुना शहवतु वलना अजर सही असी त पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिश पूरी करियूं था असी त अयाशी करियूं था पंहिंजो दिलि जो शौक़ पूरो करियूं था मुंहिंजे साईं फरमायो इहो ई पाणी जेकॾहिं तूं हराम जॻह ते वया तोखे गुनाह कोन थिया किसी बिल्कुल थिया पाण फरमे मुहम्मद जी शरीयत में जी नेकी में सवाब मिले तो थी गुनाह का बचण भी इबादत आहे इते भी तो के सवाब दिलो हर कम जो को भी करियो था पन्नी बारो करियो नियत तब्दील करियो मुझे रब जो हुक्म है इन हद ताईं गरीब मिस्किन मानू को गाडो कटे तो सुबह जो सवेरे के गदा गाड़ी कडी के चिंगची कडी जो बाजार में होका नहीं जो पाड़े में ढेरी दी नहीं बसर बटाटा जो होको पियो दे कारी तैयब रहमतुल्लाह अलैहि लिखियो इन मानू जी जेके इया नियत है हिलाल कमाए बच्चन के खाराया अल्लाह मलाइकन को हुकुम कंदो है मलाइको मुझे बाने के होको जे ना जिक्र खुदाबंदी जो सवाब लिखो मिस्किन मानू धंधो धाड़ी पियो करे इनके भी इबादत जो सवाब किते अब तव्हां हिते वेठा आहियो जेकॾहिं को अंधो अचे ई हथ हणंदो अचे हथ ख़बर तू मुसलमान हुज या न हुज पर अंधे के ॾिसंदे सब कुछ चवंदो हाफिज़ बी इते भी उनके हाथ ॾेई लठ ॾेई पाम झले हाफिज़ हितां अची तव्हांखे गटर खुलियो पियो अथई हितां न वठ हितां मां टातो वठी थो हलां हाफिज़ इहो रस्तो न वठिजे अॻियां कुटी वियाई वेठी अथई तो हाफिज़ के हाथ ॾिनो लठ ॾिनो हिन करे त तव्हां मुसलमान आहियो या हिन करे तव्हां इंसान आहियो इंसानियत के बुनियाद ते इहो तो नेकी जो कम कयो अल्लाह के रसूल फरमायो तवज्जो कर मुझे साईं फरमायो मन काद आमा वो फिर लो मा तकदम जे अंधे के हाथ ॾिनी अंधे के लठ ॾिनी के जगह ते पहुंचायो वो फिर लो मा तकदम मलाइकन को हुकुम था मलाइको मुझे पाने जा पूरी जिंदगी जा ॾोह माफ करे छॾियो यो कम तो इंसानी जे बुनियाद ते कयो शरीयत जे करे कम कोन कयो पर खुदा जो हुकुम हो तो इन नियत सां कयो त मुझे रब जो हुकुम है अल्लाह तो के इते भी इबादत जो सवाब ॾींदो
इनके कलमो पढ़ियो थई तो अल्लाह अल्लाह जो रसूल जो बानो आई इनके पांची मर्ज़ा को भी कम करण कोन को सब कम अल्लाह जो हुक्म सा नबी जे तरीके सा कम करणो है हुक्म के जो गजी बुधायो अल्लाह जो ए तरीको के जो सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो कलमो ये थई जी निकाह थी तो मोरी साहब पूछंदा है घोट का अबा फिलाने जी दी फिलानी जी पोटी फिलानी जी डोटी तो के हेतरी मार में कबूल है घोट जो से मुके तो कबूल है मु तो परसाल का वठी रडियो पे मुके तो कबूल है पर तवा में डरो हाने कबूल करे माई के घर वठी आयो कुछ देर का पो माई चयो वने पे शहर बोर्ड वठियो चे घर में पानी कोने नलको लगा दे साबुन सरफ दवा अट्टो पाट कपड़ो गंदी सब सामान वठियो चे अध सिपारो लिखी नहीं से वने पे जो ही सामान वठियो चे ही लिस्ट पढ़ी इन महंगाई में थधो सा भरी मुंह तो मुलावट खाली कपूरी जो मुंह थोड़ी जो सब खर्चाओ भरी मुंह तो खाली कपूरी रे ई सजो खर्च के तो भरे तवा वट फैसलो अचे तो तवा केड़ो फैसलो कंदा मीठा मीठा हड़प कड़वा कड़वा तू इहो फैसलो कंदा बाबा ही जेके माई के कबूल के खाली कबूल कोन थई सजी जिंदगी जी फिल्म गले में थई या तू मर जान छुटे या हूं प्यालो पिए ये जान कोन छुट नहीं कबूल जो कयो थई दवा सरफ अट्टो पाट मेकअप चेकअप अगैर वगैर सब जो सब कबूल अब यही फैसलो दिनो या तवाडी रवाज कोने यही फैसलो दिनो जी निकाह में कबूल चई सजी जिंदगी जो खर्च तुझे मताए कि कलमो पढ़ी तो अल्लाह सा कबूल कयो है ए मुजा रब तू जो हुक्म कई तू ये नबी जे तरीके डाल तो पान कबूल कयो है तो पो 5 वक्त नमाज ब चो कबूल है 5 वक्त नमाज ब 12-13 जन हाथ कया है हां सोने नबी जी का किस्म जी हरकत न कई वने नई करत नारो नई ताड़ी नई कोई कार के बने असल प्रोग्राम पूरा अमन आए पूरा अमन तरह से बुझो मशकरी काम किस्म जी कबूल न कई विधि बाकी रह जा ता इंशाल्लाह खोले साहब के बदलो ता जी जेको आज तलब जे करे ता जी जेको आज खास जे करे खोले साहब के माता जी खिदमत में पेश कयो है लेकिन अदब एहतराम अखलाक और किरदार सा आई पूरे इत्मीनान तरीके से खोले साहब बदल अब बयान करियो या रिसर्च करियो सवेरे मु तवा के पैकेज नो तवा जी मर्जी है जमदात सीरत पूरी करे चलो पहुंचो साईं के सद में तवज्जो करो साईं असदुल्लाह खोड़े एक पैकेज ना भलो बुधाया तवा के साईं असदुल्लाह चया सही बयान तवा करियो ज़ियारत से असदुल्लाह चो तो मुजी करियो पैकेज भलो तो मर्जी तवा जी है एना तवज्जो करियो असा कलमो पढ़ी अल्लाह जे रसूल सा छा कयो है चो कबूल तपो 5 वक्त नमाज ब गजी चो 5 वक्त नमाज ब तो सोने नबी जी सुन्नत ब इन ते व्या हथ घट जी जो तो सवेरे सुभान अल्लाह पे के तेरे कुरान हदीस में बुधाए हाने भाई तो गीता वेठो पढ़ा इन गाल ते को भी सुभान अल्लाह न तो चढ़े हां सोने नबी जी सुन्नत ब जो कबूल है असा पाण कलमो पढ़ी कबूल कयो है हाने असा जो मर्जी नाल दी मर्जी अल्लाह जी दी मर्जी सोने रसूल
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हलनी असा कलमो पढ़ी कबूल कयो है असी गुलाम आयूं त पो एना तो मुझे बोलो अब असा कलमो पढ़ी जने कबूल कयो है त हाने असा जी मर्जी नाल नी मर्जी के जी हलनी चो अल्लाह जी ए तरीको के जो हलबो सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असा जो तरीको कोन हलबो तरीको अल्लाह सोने नबी जो हुक्म अल्लाह जो असा कलमो पढ़ी गुलामी के कबूल कयो है असी गुलाम आयूं भला तवा का पूछा तो पुलिस वारो बुधाइंदो है त आऊं पुलिस वारो आया ना उनकी वर्दी बुधाए थी तो पुलिस वारो है फौजी जी वर्दी बुधाए थी तो फौजी है रेंजर वार जी वर्दी बुधाए तो रेंजर वारो है तब वो मुसलमान जने तू नबी जो गुलाम है तब वो तू जी वर्दी बुधाए तो तू नबी जो गुलाम है तू भीलन का पूछ धोती छो बदी अथई भील चंदो तो मुझे रामचंद्र एड़ो तू सिख का पूछ वडी टोपी करपान कड़ा कुंडा वडा वार तो छो छजान सिख चंदो मुझो गुरु नानक एड़ो मुसलमान तो भी नबी जो कलमो पढ़ियो है कलमो पढ़ी तो कबूल कयो है तू भी पांचे मोते सोने नबी जी सुन्नत सजा तोखा को पूछे ही तो छा कयो तू चो तो मुझो मदीने वारो साईं एड़ो हिंदू के पांचे आका जो हया छे सिख के गुरु नानक जो हया छे नाराज नथी जो असा के छो नबी जे सुन्नत जो हया न तो अचे जो इंशाअल्लाह नबी जे सुन्नत जो हया कंदा नबी जे सुन्नत जो हया ए असी जे कने नबी जा सच्चा ताबेदार ए नबी जा गुलाम नजर अचू अल्लाह जो कसम असा जे मोह के दिसी काफर कलमो पढ़ी मुसलमान देंदा असी तो नबी जा सच्चा गुलाम थियो हजरत साद 10,000 साहबी वचो जंग ते पे वने दुनिया जे काफरन के खबर पई 10,000 मानू मुसलमान जे अचन पिया उन नौजवान छोकरियूं सिंगारे रास्ते ते बियारे छिजू छोकरियूं बिठियन सिरता पोतियूं लथी पियन नचन पियूं टपन पियूं शराब उन जे हाथ में आए हजरत साद जरे उता का गुजरियो तेरे साहबा के गड करे ऐलान कई जी खबरदार जे कलमो पढ़ी मदीने वाले साईं जो मुंह निठो के धारी औरत अख न विझे 10,000 साहबा नज़रूं हेठ कयूं के अख मथे खई भी कोन को त केर पासे में बिठियन साहबा गुजरी विया तने औरतन एक बे का पुछो कि छा सब जा सब नाबीन आहिनि औरतन चयो नाबीन कोने मदीने वाले साईं जा गुलाम आहिनि तने औरतन चयो जने नबी जे गुलामन में एडो हया त खुद रसूल में केतरो हया हो सब जो सब औरतूं कलमो पढ़ी मुसलमान थी वञो असी जे करे नबी जा गुलाम सच्चा पचा थियो त काफर असा जे मोह के दिसी कलमो पढ़ला हिंदुस्तान में एकड़े प्लाट ते झेड़ो थी पियो मुसलमान ने हिंदुन जो मुसलमान जो प्लाट असा जो है हिंदुन जो असा जो है अदा अची लठ लगी मानू जख्मी अस्पताल में के जेलन में आई हिंदुन ऐलान कयो यो प्लाट जे करे असा के तो मिले त असी ते मंदिर ठाराइंदासी आई मुसलमान ऐलान कयो जे करे असा के तो मिले त असी ते मस्जिद ठाराइंदासी पेरी हिंदू मुस्लिम जो मसलो हाने त मंदिर ऐं मस्जिद जो मामलो जज पुछो हिंदुन का ऐं जज भी ईसाई मुसलमान कोने अंग्रेज हुकूमत है जज पुछो हिंदुन का त बुधायो त इन मसले के की हल करियो तरे हिंदुन चयो सही मुसलमान जो एकड़ो आलिम है ऐं वो मानू कूड़ कोन गालाइंदो है असा के पक्का वो गाल सच्ची कंदो ऐं उनके सजी प्लाट की खबर बा थी प्लाट केंजो है तवा उनके घोड़ा पूछो वो जे करे चवे त मुसलमान जो है आयो मुसलमान के असा बस कई वो जे करे चवे तो हिंदुन जो प्लाट है त वो असा के मिलण खपे अदा गाल वावार जिया जज जो या गाल बिल्कुल भली है ईंदड़ सुनवाई ते जज घुरायो मुफ्ती इलाहाबाद कांदलवी के भरी अदालत मुसलमान वो बिठान हिंदू वो बिठान मुसलमान के तो खुद कोई कोनो जो तो मौलवी जे हवाले मसलो है जाहिर गाला तो मौलवी कोन चंदो यो प्लाट हिंदू के मिले आ हिंदू ते मंदिर ठाराइन मौलवी ते चंदो मुसलमान के मिले ऐ ते मस्जिद ठाए अदालत भरी पई है मुफ्ती इलाहाबाद कांदलवी के सद गयो मुफ्ती साहब तो के इन प्लाट की खबर है जिसे मुझे सजी खबर है यो प्लाट मुसलमान जो है या हिंदू जो है जिसे मुसलमान जो कोने प्लाट यो हिंदू जो है जे हिंदू इन प्लाट ते भले पांजो मंदिर ठाराइन किसी उन जो पांजो प्लाट भले ठाराइन
भरी अदालत में जॾहिं इहो ॻाल्हि कयो ऐं तव्हां खां पुछां थो सच ॿुधायो इन मौलवी खे मुस्लमान छॾे ॾिनो इन मौलवी खे मुस्लमान छॾे ॾिनो असीं मुस्लमान उहो मौलवी जी का ग़लती नज़र अचे तवज्जो करियो रुगो असां मौलवी जी ग़लती नज़र अचे अहिड़ी हालत कंदा आहिनि जॾहिं अंधी कुती खे गोह मिले अब अंधी कुती के गोह मर चढ़े त इन गोह जी जान छुटंदी इता पिता कडी उनके मारी दी लिथोड़े लिथोड़े और गबा गबा कंदी पर अंधी कुती गोह जी जान कोन छॾंदी ऐं मौलवी जी ग़लती खुदा करे नज़र न अचे आऊं तो चवंदो आहियां दोस्तन खे जेके घर में ॿिए दफ़ा बोर्ड घुरण ते बुझो मिलंदा उहो बि डायरेक्ट मौला फज़लरहमान खे मां भेण ते ॻाल्हि ॾींदो आहे घर में इज्जत याद ॿिए दफ़ा बोर्ड घुरण ते बुझो पियो मिले जंहिंजो सौरे सिंधी में तर्जुमो ॿुधाया कुत्ते जहिड़ी घर में इज्जत अथसि ऐं गारियूं के साईं असदुल्ला के ना साईं दोस्त मोहम्मद के ना साईं अब्दुल अजीज के ना वो डायरेक्ट मौलाना फज़लरहमान के ऐं ओॾी महिल चवंदासीं मौलवी ने छा कयो आहे मौलवी ने छा कयो आहे तुंहिंजो इलाज कहिड़ो आहे तुंहिंजो इलाज आहे अधड़ सिरोटे जो मथियो चप वात में करे भाव के हितां खां करे ॾिजे मौलवी ने छा कयो आहे हेतिरा माण्हू बिठायो आलम जो वाइद ॿुधाइण आयो ॿुधाए थी मौलवी जी महिनत कोन्हे को मौलवी जी महिनत आहे मौलवी जी महिनत न हुजे त ॿुधाए त तव्हांखे केरु दीन जूं ॻाल्हियूं सेखारिया मौलवी ने छा कयो आहे आउं तव्हां खां पुछां थो सच ॿुधायो कादियानी खे मुस्लमान था चओ या काफ़िर था चओ जी आवाज़ तव्हांजो मुंहिंजे कननि ते पहुचो सभु हथ मथे कढी मूंखे ॿुधायो मुस्लमान था चओ या काफ़िर कादियानी खे काफ़िर था चओ भला ॿुधायो मूं एतिरी देरि तकरीर कई आहे मूं तव्हांखे चयो आहे त कादियानी मुस्लमान या कादियानी काफ़िर मूं कादियानी जे बारे में को जुमिलो चयो आहे कुझु बि न पर पोइ बि चओ था कादियानी छा आहिनि कादियानी छा आहिनि मौलवी ने छा कयो हीउ मौलवी ने धंधो घटि कयो आहे जो तव्हांजे हिकु हिकु माण्हू जे दिलि दिमाग़ में कादियानी जी निफ़रत खे कुटे कुटे सां भरियो आहे हीउ मौलवी ने धंधो कयो आहे हाँ मौलवी जी महिनत है तव्हां नमाज पढ़ो या न पढ़ो मौलवी के गालियूं ॾियो जी मणे थी करियो पर मूंखे 100% तव्हां में या पक आहे उमेद आहे जेकॾहिं को कादियानी तव्हांखे फिरी अचे भाकिर विझी 10,000 रुपया ख़र्ची ॾेई चवे त छॾ मुस्लमान खे असांजो मज़हब इख्तियार कर भले बेदीन हुजे पर कादियानी खे गई ॿई बुझा मोते रखंदो चवंदो त तुंहिंजे नबी जे मथां लख लानत हुजे ये मौलवी जी मेहनत है गुलाम मोहम्मद मिर्जा कादियानी थे गुलाम मोहम्मद मिर्जा कादियानी थे उनके हामिल थे नारे तकबीर अजे तवाजो बच्चो नंढड़ो वॾो सब चवंदा कादियानी काफ़िर या मौलवी जी मेहनत है मौलवी ने छा कयो आहे मौलवी ने छा कयो आहे अब सच ॿुधायो तव्हां काबे जे तरफ़ पैर कंदा आहियो ना काबे जे तरफ़ मुंहुं करे पेशाब कंदा आहियो न ऐं मूं अखियुनि सां ॾिठो आहे साम्हूं बैतुल्ला बीठो आहे साईं असदुल्ला खोड़ो 2004 में असीं ॿई गॾु हुआसीं हज ते मूंखे साईं कासिमी रहमतुल्लाह अलैह वठी वियो असां अखियुनि सां ॾिठो कई अरब सगरा साम्हूं बैतुल्ला बीठो आहे अरब सगरा ही पेर सिधा करे बीठा आहिनि बिल्कुल काबे के पैर सीधा ऐं कुरान पढ़न पिया कुरान पढ़ी थकी पिया सेरांदी करे लत कोड़े सुमी रहा कुरान सेरांदी करे अरब सगरा सुता पिया हरम में कुरान पटे ते रखिया ॿुधाए त तव्हां इन जोही जे शहर में जेकॾहिं को कुरान जी या बेअदबी करे तव्हां उनखे बर्दाश्त कंदा कोन बर्दाश्त कंदा तव्हां हिते खां वेही गुनाहगार बदकार खताकार सयाकार ज़िनाकार केॾो ख़राब मुस्लमान हुजे तब काबे ॾे पैर कोन कंदो खटी जी पैरां जी काबे ॾे कोन कंदो मञो या न मञो या मौलवी जी महिनत अथव आलम जी महिनत जे सदके तव्हांखे बैतुल्ला जो अदब नसीब थियो ऐं अॻे असां वटि जनाज़ा थींदा पुछा करे ॾिसो 12 ॾींहं ते ओ 2 कलाक जनाज़ा रखिया हुआ जनाज़े पढ़ाइण वारो केरु कोन मिलंदो अन्या ताईं तबलीग जमात वारा ॿुधाइनि था अहिड़ा इलाइक़ा आहिनि ओ जिते जनाज़े वारो माण्हू मिले ई कोन थो बिना जनाज़े जे मैयत दफ़न थियनि था पोइ तबलीग वारा 6 महीने अचनि 8 महीने 10 महीने अचनि उन ते निशान लॻा पिया आहिनि ही बि जनाज़ो रहियल आहे हिन क़बर ते बि जनाज़ो रहियल आहे तॾहिं त जनाज़ा तबलीग वारा पढ़नि तव्हां खां पुछां थो शुक्र नथा करियो मौलवी खे गालियूं ॾियो तव्हां शुक्र नथा करियो इन मौलवी जो
अजी जेकर जनाज़ो थे तो ना 50 आलिम हाफिज जनाज़ा में बिठाए नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर अगे असां रमजान जे महीने में तरावी नहीं था डेरा गाजी खान जा न को हाफिज न को कुछ मेरे महीनों खान आगे में दाढ़ी मां कुछ हथ कजू कुछ दाढ़ी मोरी वो आया असां वठी ते बाहर ते तरावी पढ़ायूं 2.5 सिपारा 3 सिपारा याद सजो रमजान जो महीनो रुगो 2.5 3 सिपारन में असां के राड़ियूं पछाड़ी जो रमजान जे महीने में चंगी तरह सां रोड नो मथा का ठका थी कणक लथियूं वरी उन मां रोड नो वरी महीनो खान तसीबा मथा का कुर्बानी आई वरी चंगी तरह सा जो खलू लाए तेका को विंदे विंदे दाढ़ी ते पार ते रंबो रखी जेड़ा आया तेरा व्याला असी बाग बार असी सी सुभान अल्लाह हाफिज ने पोया तरावी पढ़ी केड़ा हाफिज हुआ ये रोल हुआ जके एक से बारो बब से बारा याद हुआ हाने तवा का पूछा तो शुक्र नथा करो जो तवा जे शहर जोई में हाने अल्हम्दुलिल्लाह कारखाना लगी वा जिन कारखाने में कुरान जा हाफिज पे तैयार थे मौलवीन के गारियो तारियो मौलवीन छा कया मौलवीन के तवा खिदमत केरी करना आयो चंदो दींदा आयो त 1000 रुपए जो चंदो 1000 रुपए जा मेणा कुर्बानी जे टाइम ते असा जी खल पेरी लाइना आयो खल कुर्बानी जी बाद में असा के मिलंदी है एक बोरी अन्न जी एक बोरी मेहनत जी ये पिन्नी पिन्नी हिनन मौलवीन तवा जे अग्या तवा जा बच्चा हाफिज कयन ई कुरान रखे तो सच बुधायो आलम ने हिलाल करे खादो या हराम करे खादो मौलवीन के गालियो ता मौलवीन छा कयो मौलवी अजबरा का एड़ी मस्जिद आए जे मस्जिद में कुरान जो हाफिज रमजान के महीने में न मिले बाबा हाफिज चेचे हाफिज बिठा जा सही रमजान के महीने में मस्जिदों खुटी हुई हाफिज अन्या में बची गया ये मौलवी जी मेहनत अथव ऐं तव्हां जे मथन ते ॾिसां थो टोपियूं आहिनि तव्हां जे दाढ़ियुनि मुंह में ॾिसां थो तव्हां खे अक्सर में मुंह में दाढ़ी आहे ये मौलवी जी मेहनत अथव मौलवी ने छा कयो आहे ओ शुक्र करो खुदा जो कसम मौलवी वेठा अथव ओ हिन सांडे मुहांडे के इची में रसो विझो मौला फजल रहमान हेजू अखियूं कढियो अथल जेकॾहिं कायदे जमियत मौला फजल रहमान मैदान ते न हुजिया असांखे चयो था मियां तव्हां आज़ादी मार्च में विया थियो तो कुझु बि कोन को थियो तो कुझु कोन जहिड़ा विया तहिड़ा वरी आया असांखे मेणा ताड़ा ॾिना आहिनि कावश अखबार में जा शौकीन केतिरी ॿुधण वारा शौकीन चवंदा मौलवी ने छा कयो हा असां वियासीं वरी वरी आयासीं हाणे आउं पुछां थो ओ सांडे मुहांडा तो 4 साल में कयो छा आहे तो रुगो पंहिंजा पाचा वधण में पूरो आहे मथां हितां खां न वही वञे छो तो तोखे 24 कलाक मौलवी तुंहिंजे देह ते सवार हुआ असां अहिड़ो त लगाम विझी चाढ़े छॾियोसीं इंशाअल्लाह तुम इंशाअल्लाह हिकु कदम बि कोन खणी सघंदो ही मौलवी न हुजन त तव्हां खे 250 रुपया पेट्रोल वही पहुचे आ मौलवी जे सदके तव्हां जे मुल्क के मौलवी जे सदके मौलवी तव्हां जे ईमान इस्लाम जा चौकीदार अथव चौकीदार अबा मौलवी इस्लाम ऐं ईमान जा छा आहिनि चओ ऐं चौकीदार का निफरत चोर कंदो आहे भागियो न चौकीदार का निफरत केर कंदो आहे चोर कंदो आहे भागियो न अचो असी भाग्या गुरु पायूं ओ भाग्यो वो जे जे हथ में कारी अची पट्टी वारो झंडो आहे को सुधारणा वारो ओ नारे तकबीर नारे जो आवाज को दो नारे तकबीर नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद उलमाए हक उलमाए देवबंद हजरत मौलाना फजलुर रहमान हजरत मौलाना फजलुर रहमान अल्लामा राशिद महमूद सुमरो अल्लामा राशिद महमूद सुमरो नारे तकबीर ओ तवाजे इन जज्बे कसम खुदा जो दुनिया जे काफर जो हेलियो के पटाए छडियो है रुगो राशिद महमूद रात जो फोन करे तो 10 बजे कोई चौक कोई रस्तो रोड न वहे बुधाए त अध कलाक में सा पूरे पाकिस्तान के जाम कयो या कोन कयो अध कलाक के अंदर पूरो पाकिस्तान के जाम करे छयोसी हां हाने मौलवी का एड़ा ता डिजन अबा जी हिकड़े कुत्ते के कई कुत्ता जी लगना है ना कुत्ता डिठो हुन के मोह ॾियण हुन के झड़प ॾियण हुन के कुछ चडन में
ऐं असां अल्हम्दुलिल्लाह इहा हालत कई आहे हाणे कुझु चॾनि में अथसि हुनखे ॾड़ी ॾे थो हुनखे ॾड़ी ॾे थो हुनखे थो ॾाड़े हा पुट तोखे छितो छितो करे कढंदासीं इंशाअल्लाह नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान अल्लामा राशिद महमूद सुमरो अल्लामा राशिद महमूद सुमरो ऐं हक़ जमात ही अथव ही जमात जंहिंजे हथ में कारी अची पट्टी वारो झंडो अथव टोचन झंडो न मिसकाल समझो था टोचन झंडो न जंहिंजे हथ में कारी अची पट्टी वारो ई जमात हक़ दे तो तव्हांखे मुबारक हुजे जे तव्हांजे ॻोठ ॿारड़ी हिन शहर मां केतिरा हाफ़िज़ तयार थिया आहिनि साईं असगर जे मदरसे में केतिरा हाफ़िज़ तयार थिया तव्हां त बरकत भरिया ही मौलवी जी मेहनत अथव ऐं जिनजा बच्चा हाफ़िज़ थिया आहिनि उनखे चवां थो उनजे माइटनि खे चवां थो हिकु दफ़ा न तव्हांखे लख लख दफ़ा मुबारक हुजे मदरसे जे उस्तादनि खे मुबारक हुजे हाणे तव्हांजो तालुक़ मदीने सां क़ाइमु थी वियो आहे अब जेके पिरामिरी में पढ़ा था उनजो तालुक मिडल सा मिडल जो तालुक हाई स्कूल जो तालुक कॉलेज सा कॉलेज जो तालुक यूनिवर्सिटी सा यूनिवर्सिटी का अॻियां छिकने अमेरिका बर्तानिया यूरोप जे वञी तंग कंदा ओ जेके हिते मदरसे में अबरा सबरा गरीब मिस्किन तालिब इल्म पढ़ंदा ओ जेके नक साफ़ करने को खबर काने का नक साफ़ कंदा ही हेड़ा का ठूठ का वठी वाड़ो ॾींदा हाँ नक साफ़ कजी खबर काने का पर जेके हिते बच्चा पढ़न था उनके चवां तो तव्हांजो तालुक हाणे मदीने सां क़ाइमु थी वियो ही मौलवी सब जा सब साईं ॿेर वारनि जा शागिर्द के साईं मंज़ूर जा शागिर्द असी से कासमी रहमतुल्लाह अलैह शागिर्द से कासमी मौला यूसुफ बिन नूरी शागिर्द मौला यूसुफ बिन नूरी अनवर शाह कश्मीरी जो शागिर्द अनवर शाह कश्मीरी हज़रत शेखुल हिंद जो शागिर्द हज़रत शेखुल हिंद मौला कासिम नानोती शागिर्द मौला कासिम नानोती शाह इसाक जो शागिर्द शाह इसाक शाह अब्दुल गनी जो शागिर्द शाह अब्दुल गनी शाह अब्दुल अजीज जो शागिर्द शाह अब्दुल अजीज शाह वलीउल्लाह वट पढ़ियो शाह वलीउल्लाह शेख अबू ताहिर मदनी जो शागिर्द शेख अबू ताहिर मदनी अल्लामा मोहम्मद बिन अहमद जो शागिर्द अल्लामा मोहम्मद बिन अहमद शेख रबी बिन सबी वट पढ़ियो शेख रबी बिन सबी शेख हुसामुद्दीन जो शागिर्द शेख हुसामुद्दीन इमाम अबू साद तिरमिज़ी वट पढ़ियो इमाम अबू साद तिरमिज़ी अब्दुल्लाह बिन मुबारक जो शागिर्द अब्दुल्लाह बिन मुबारक इमाम आजम इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह शागिर्द इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह हजरत हमाद जो शागिर्द हजरत हमाद अनस बिन मालिक जो शागिर्द अनस बिन मालिक अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु शागिर्द अब्दुल्लाह बिन मसूद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिता का जोई का चिकने डायरेक्ट रोजे रसूल जे वई तंग कंदो मुबारक हुजे माइटन के उस्तादन के तव्हांजो तालुक मदीने सां क़ाइमु थी वियो स्कूलन में छॾींदा उनजो तालुक अमेरिका बर्तानिया यूरोप सां थींदो तव्हांजी मर्ज़ी पंहिंजो फ़ैसिलो पाण करियो त कहिड़ो रस्तो जन्नत वञे थो कहिड़ो रस्तो ॿिए पासो वठे थो जो इंशाअल्लाह इन मस्जिद मदरसनि जी ख़िदमत कंदासीं मौलवी जी गिलाउ न करियो मौलवी वॾा क़ीमती अथव मौलवी वॾा क़ीमत ऐं इहो बि ॿुधायो थो मौलवियुनि खे त मौलवियो सियासी थियो सियासी थींदा त बचंदा न त तव्हांजो उहो हाल थींदो जेको बांग्लादेश जे मुस्लमान जो थियो बांग्लादेश जा मुसलमान असां खां चौर ते वधीक मज़हबी आहिनि वॾा वॾा मदरसा पर 100 साल जा उमिरि जा पोड़ा 80 साल जा पोड़ा अछिन ॾाढ़नि खे सरकारी हुकूमत फांसियूं ॾेई छॾियूं मौलवी माठ करे मदरसनि में वेही रहिया छो त मौलवी उते जा सियासत में कोन को माठ करे वेही रहिया ख़त्म ऐं दुआ ऐं दुरूद कयूं ॿियो कुझु कोन करे सघियूं अॼु हिते इहा पोज़ीशन आहे जो असांजे कंहिं मौलवी में हथ थो विझे त पूरो पाकिस्तान उथियो वञे छो त हिते जो मौलवी सियासी मौलवी है सियासत जी बरकत अथव हाँ ही मौलवी जा तव्हांजे मथां थोरा आहिनि एहसान आहिनि हिन मस्जिद मदरसनि जी ख़िदमत करियो ख़ुदा जे वास्ते मेहणा ताना न ॾींदा वञो इएं ख़ैर ख़ैरात करियो हिकिड़े साहबी जो किस्सो ॿुधाए ॻाल्हि खे खुटायां थो साहबी रसूल अल्लाह के रसूल के महफिल में बैठो है किसी फिलानी जगह से मुझे बाग है मुझे बाग के पास में बे मुसलमान जो घर है फिलानी जगह से मुझे घर है मुझे घर के पास में बे मुसलमान जो घर है उनके घर के मथा खजिन जो वण बिठल है मथा का खजू करदियूं बार चूडे खाइन था पाड़े वारो एडो बेराम है जो बारन जे काकड़े मा खजूर कोटे उठे डाडो मुके तंग के तो सही उनके समझायो अल्लाह के रसूल फरमायो उनके वठी आया जरे वठी आया अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुझे घर में अब तवज्जो है
फरमाए तुझे घर में जो खजी जो वण बिठल है यो मूंखे दे आ तो के इनके बदले में जन्नत में वण वठी वो मुनाफिको मुसलमान कोनो जाहिरी तौर पे कलमो पढ़ंदो जिसे को बियो कम हुजे हाजिर बाकी इयो वणा कोन पाण फरमाए तुझी मर्जी ही रवानो थियो बियो साहब वेठो उनजो नालो अबू दादा जो सही जगह आऊं वण वठी अचा मुके जन्नत में वण वठी मां पाण फरमाए तो साहब वायदो है बियो मुनाफिक पोया मुनाफिक जी जेके ज़बान सा पैसा चो तो के दिया तो रुगो इयो हिकड़ो वण दे मुनाफिक जो हिकड़े शर्त दिस फिलानी जगह ते जो को तुजो बाग है जे बाग में 600 वण खजूर जान सजो बाग दे तरे जो हिकड़ो वण दींदो सही हज़रत अबू दादा जो इन गाल ता तू फिरंदे कोन जे आऊं छाले फिरंदस आऊं त हिकड़ो वण दिया तो 600 वणन वारो बाग तो वटा आऊं छाले फिरंदस जे हल तो के हियरी बाग जो कब्जो दिया आयो बाग जे बार भी घरवारी के सद कई या उम्मे दादा ओ उम्मे दादा बाहर निकले कि खैर ताए कि मु सजो बाग विकड़ी चरियो है खुदा जा बना के नो तई खजू तैयार थी बिचन हियर बाग तो विक्यो है कि पूरो बाग अल्लाह जे रसूल के राजी कर नो तुम ओडी माल घरवारी अंतर ही जवाब दिनो कि रब हेल भाई या अबू दादा बाजो सौदो कयो तई रड़ियो कोन के रुनी कोन कि बाजो सौदो कदे सजो बाग दई खाली हाथ कनी रुमाल कुले तरकी आयो अल्लाह के रसूल माफर में साईं तमाम के चयो वण वठी आ तवा के जन्नत में वण वठी साईं वण वठी आया मुके जन्नत में वण वठी जो पाण फरमायो जो को तो सा सौदो थियो वो हाने जिब्राइल बुधायो वो सौदो कैंसिल थी वेलो अबू दादा परेशान थियो पाण फरमाए परेशान नथी अबू दादा जिब्राइल हाने बुधायो मुके चई अल्लाह जा महबूब अबू दादा के अल्लाह जा सलाम पहुंचायो तवा थक लायो आ तवा जे पर चवा तो सुभान अल्लाह फरमाए अबू दादा आओ तुझे अबू दादा परेशान नथी मुके जिब्राइल चयो अल्लाह जा महबूब अबू दादा के अल्लाह जा सलाम पहुंचायो ऐ फरमाए अबू दादा के अल्लाह जो पैगाम दे अल्लाह जो पैगाम या त वमा कदरुल्लाह हक कदरी अबू दादा परेशान थी तो अल्लाह जे रसूल के राजी कर ले पूरो बाग रिनो है अल्लाह तो के जन्नत में एक वाना पर पूरो बाग रिनो मुसलमानों जे के मस्जिद और मदरसा की खिदमत करियो था उनके चवा तो ओ मुसलमानों रब बेकदरो कोने अल्लाह कदरदान है तवा जको दिंदा अल्लाह तवा के हर मुसीबत का बचाए चली अचो अचो तौबा करो अल्लाह के परचायो अज रोज न बेरोज असि बीमार में फाता पायो करे कोरोना में फाता पायो करे माकड़न में फाता पायो करे बारछन में फाता पायो असा अल्लाह जे दर ते काढ कया जोरावरी कया अचो अल्लाह जे दर ते माफी वठो रब के परचायो जोर छडे कर जारी जारी मौत मथे ते मारी मारी वतन तुजो वारी वारी कब्र अंधारी कारी कारी निज मशालो कोते माग दुनिया दर गुजर में मार तौबा कदासी अल्लाह के राह में दो रब के रब परची पवंदो आखिरी गाल बुधाए गाल के खुटाए पियो जाती शहर में सही असदुल्लाह खोड़ो वेठो आहे ज़ाहिर गाल आहे ऐं हींअर वणा कोन पियो मूंखे तव्हां खे ॾिसां पियो त वणा कोन पियो हींअर माना तव्हांजे माना धुन ते टिंडण ॿधल हूंदो अबा धुन ते टिंडण ॿधे त माण्हू खे सुकून ईंदो आहे उथल पुथल हूंदी न हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे साईं असदुल्लाह वेठो आहे असांजी ॻाल्हि खे किथां ॿुधंदा हेॾा ॿुधो आख़िरी ॻाल्हि पियो ॿुधायां तवज्जो जाती शहर में हिकिड़ो प्लाट हो उन प्लाट ते मदरसे जो प्लाट हो अची विया गदा करने वारा अची प्लाट ने कब्जो कयो हेडा बुधो गदा करने वारे मदरसे प्लाट ते कब्जो कयो मौलवी ने चयो बाबा इस मदर प्लाट खाली करे से मदरसो ता रहे ना बाबा ना असि प्लाट खाली कोन करना असि केडा वणू सभिन उनके समझायो कोट से चंगन मठन सभिन समझायो पुलिस समझायो बाबा शहर जो प्लाट है शहर जो प्लाट केर छदीदो फुटन में मानू वठन था ना ना असि खाली कोन करनासी मौलवी के खिलाफ उन्हन सजे शहर जो गदा गाड़ियों गद करे मौलवी के खिलाफ उन्हन आयो धरनो मौलवी के खिलाफ सजे शहर जो गदा गाड़ियों हींग लगी पियो जे ए गदा गाड़ियों जी मौलवी के गाड़ियों हुलन ते गार जी नाड़ी लगी पियो जे
वो मौलवी चारा परेशान पुलिस उनके समझाए बाबा मौलवी जो डो कोने तवा जो डोआ तवा प्लाट ते कब्जो पिया करियो ना ना असी प्लाट खाली कोन कंदासी मौलवी निठो का वाह कने का मौलवी बेचारा मदरसे में वेही यासीन पढ़न शुरू कयूं सब मदरसे या तालिब यासीन वेठा पढ़न हाने हाने दी यासीन के दी जा तारा ॾेखारे खुदा जी कुदरत हिकड़ी घाटी मां माई बेचारी डिलीवरी केस वारी उनके बच्चो पे आया गदा करे मुझे मेहरबानी कर रास्ते में समी प्लाट समी अस्पताल है अस्पताल माई खड़ी हालत खराब है ना बाबा ना रोड खाली कोन कना दे भले शिराजी अचल भले मलकानी रोड खाली कोन कना दे तमाजी मर्जी वो बेचारा गदा करी तो माई के खणी सूज की दे घटिन में फिराए अस्पताल से पोता ते माई मरी गई माई जे मरी वेली तो माई जो जनाजो खणी अची थाने जगह रखियो धरणो आयो तो असा जी एफआईआर गदा गारी में कटियो पुलिस के धगे कावड़ बिठी मिंटू के गदा गारी कोन मजो हुनन तो बिना बिस्मिल्लाह जे देरी कोन गई बिस्मिल्लाह ऐ रहमान रहीम ये पढ़ना देखे कुल वाला पढ़ना है तिलावत करना है बिस्मिल्लाह ऐ रहमान रहीम बिस्मिल्लाह ऐ रहमान रहीम करे ओडी माल एफआईआर कटे देरी कोन कयूं चुहड़ जमाली शाह अतीक लाडियू सिजावल जाति जी पुलिस घुरायो तो 50 जे लगभग गाड़ियों भरजी आयू डंडा हाथ में मथो चप मात में जी अची गदा गाड़ी वाला कदा कुटिद जी गदा गाड़ी वाला शहर में भागा उते जा माण्हू बुधारता त 15 ॾींहं ते हिक बि गदा गाड़ी वारो शहर में कोन आयो जिते मौलवी गजे उनके झोली जन मौलवी साहब नाले खुदा जो वो सा यासीन न पढ़ो अल्लाह जो कसम दी यासीन पढ़ो था घर में ठला ठिकर गए का शे कोन तेरी हां गदा गाड़ी वाला शहर में वञन पुलिस उनके बंदे मौलवी साहब हाथ गंडे न ओ पक न थिए त परवेज मुशर्रफ का पूछो अल्हम्दुलिल्लाह अन्या ते पांचा बधा बियानी ये पांचा दा बदन हेठा का वयो वजिस मौलवी साहब गंडी मौलवी साहब न गंडियो मौलवी रब जा मानो तो तू संभाले तिन सबिन के आऊं बुबानो तो संदो जेड़ो तेड़ो आया तब तो संदो गोलो गंदो तो ते भारी भार केड़ो लख बदन मा एक बंदो तुझे बानन साण बाजू केर बियो कादर कंदो पाण पांजा तू न पारी केर पारे पार तू न दींदे केर दींदो डे जो डा तारत यार यार अब एक तू ब्याजी बानी यार यार सच्चो यार केर हथ कड़ी बुधायो सच्चो यार अल्लाह जी यार यार अब एक तू ब्याजी बानी यार यार बार बार ब्या न करदा आजमाए में बार बार दोस्त छा हथ पैर सिर धड़ धूड़ में सब धार धार कबर कारू बार बार मुझो कबे तो वार वार तू न सारी केर सारे सीर में ला सार तू न दींदे केर दींदो देह जो चो देह जो सुबह साजी सबक मु सुभान रब्बे यल अजीम छा कहां तुजू करोड़े कुदरतू कायम कदीम अर्ज आमद जोत एहदे नसिरातल मुस्तकीम जी सुक्यो जैसी जियारी पोए कलमे सा करीम कट कबर मुझे मजा का हीर जी हुबकार तू न दींदे केर दींदो देह जो चो देह जो अल्लाह खान दुआ जे के जुमला जे अल्लाह से कबूल फरमाए व